अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुरऊफ़। वेलकम अगेन और यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु असां वधीक सिंधी ॿोली बाबति के किताब जेके सिंधी ॿोली बाबति कुझु किताब लिखियल आहिनि त उन्हनि जे बारे में असां डिस्कस कंदासीं। हे मशहूरु आम किताब आहिनि जेके असांजा SST टेस्ट में अची सघजनि था। अॼु जो असांजो पहिरियों किताबु आहे सिंधी ॿोली बाबति। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जेको आहे कंहिं लिखी आहे त उनजो लेखक जेको आहे काको भेरूमल आहे। उनजो साल जेको आहे 1941 में हिन जेको आहे इहो किताबु शाया कयो। त ॿियो आहे त सिंधी ॿोली ऐं अदब जी मुख़्तसिर तारीख़ जेका आहे उनजो जेको लेखक आहे उनजो जेको ऑथर आहे त डॉक्टर नबी बख़्श बलोच आहे, जेको 1962 में जेको आहे हिन किताबु लिखियो। टियों असांजो किताब जो नालो आहे त सिंधी ॿोली, जेको सिराजुल हक़ मेमण साहिबु 1964 में जेका आहे किताबु लिखियो। चौथों किताब जो नालो आहे त इल्मुल शान ऐं सिंधी ज़बान, प्रोफेसर अली नवाज़ जतोई साहब 1962 में जेको आहे इहो किताबु लिखियो। किताब नंबर 5 सिंधी ॿोलीअ खे ललकार, जेको आहे इन जो लेखक जेको आहे अब्दुल गफ़ूर मेमण साहिबु आहे, जंहिं 1973 में जेको आहे इहो किताबु लिखियो। छियों असांजो किताब जो नालो आहे त सिंधी ॿोली जो पिणु बुनियादु, इहो जेको आहे अहम किताबु आहे, जेको डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब 1974 में जेको लिखियो। हीअ अहम किताब आहिनि, उन्हनि मां को बि असांजो क्वेश्चन SST टेस्ट में अची सघे थो, छाकाणि त ॿोली बाबति हिकु ॿ क्वेश्चन लाज़मी सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा ॾेई सघनि था। त ॿियो असांजो किताबु जेको अहम किताबु आहे सिंधी ॿोली जो समाजी कारज, जेको आहे डॉक्टर अलादाद बोयो साहब, जेको 1979 में लिखियो। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त अचो त पंहिंजी सिंधी लिखत सुधारियूं, त डॉक्टर मोहब्बत बरोड़ो साहब, जेको आहे 2010 में लिखियो। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त सिंधी ॿोलीअ लसानियात खां समाजी लसानियात ताईं, त डॉक्टर क़ासिम बुघियो साहब, जेको 1998 में इहो किताबु लिखियो। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त ॿोलियुनि जा सरशिमा, डॉक्टर हैदर सिंधी साहब 1983 में जेको आहे हिन किताबु लिखियो। ॿियो असांजो इम्पॉर्टेंट किताबु आहे त असांजी ॿोली असांजी तालीम, मोहम्मद इब्राहिम जोयो साहब 1985 में जेको आहे हीअ किताबु लिखियो। ॿियो 12हों असांजो आहे त सिंधी ॿोली जा मुहक़िक़ जेके आहे हिदायत प्रेम, जेको आहे लेखक आहे, 1994 में जेको आहे हिन इहो किताबु लिखियो। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त सिंधी ॿोलीअ जी लसानी जाग्राफ़ी, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब 1979 में लिखी, छाकाणि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब ॿोलीअ ते तमामु घणो कमु कयो हुयो। 14हों असांजो क्वेश्चन आहे त सिंधी ॿोली लसानियाती जाग्राफ़ी, आर्धायूं ऐं लफ़्ज़ी तरतीब, जेको आहे मोहम्मद उमर चंद, जेको आहे 2004 में लिखियो। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त सिंधी ॿोलीअ जी सिख्या, जेको आहे डॉक्टर शमसुद्दीन अरसानी साहब 1982 में जेको आहे इहो किताबु लिखियो आहे, सिंधी ॿोलीअ जी सिख्या। 17हों असांजो किताब जो नालो आहे सिंधी ॿोलीअ जी जहान जी खोजना, सिंधी ॿोलीअ जी जहान जी खोजना, डॉक्टर शमसुद्दीन अरसानी साहब 2001 में इहो किताबु लिखियो। ऐं ॿियो असांजो आहे किताब जो नालो सिंधी सूरत ख़ती ऐं ख़ताती, जेको आहे डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहब 1992 में हीअ किताबु लिखियो। ॿियो असांजो किताबु आहे, जेके असांजा अहम किताब आहिनि त उहे असां डिस्कस कयूं था, बाक़ी जेके इम्पॉर्टेंट न आहिनि त उनखे असां छॾियूं था। जीअं शिकारपुर जी ॿोली आहे, इहो डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी साहब 1993 में लिखियो आहे। ॿियो आहे सिंधी सूरत ख़ती, जेको आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब 1993 में इहो जेको आहे किताबु लिखियो आहे। ॿियो आहे थर जी ॿोली, इहे एतिरा इम्पॉर्टेंट MCQs न आहिनि। जीअं थर जी ॿोली आहे ख़ासि करे। ॿियो असांजो किताब जो नालो आहे 27 नंबर असांखे मतां विसारियो, असांखे मतां विसारियो, इहो लिखियलु आहे गंगाराम सम्राट जो 1999 में जेको लिखियो असांखे मतां विसारियो, इहो जेको आहे ॿोली ते किताबु लिखियलु आहे, जेको गंगाराम सम्राट साहब लिखियलु आहे। ॿियो असांजो 28हों किताब जो नालो आहे उतरादी सिंधी, जेको आहे हिदायत प्रेम साहब लिखियो आहे 1995 में। ॿियो असांजो किताबु आहे त सिंधीअ लॻवाफ़ूं, जेको आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब 1999 में लिखियो आहे। ॿियो आहे किताबु सिंधीअ ॿोलीअ में अंगनि जो कारज, डॉक्टर ग़ुलाम क़ादिर सूमरो साहब 2003 में। ॿियो असांजो किताब जो नालो आहे, जेके असांजा अहम किताब हूंदा उहे असां डिस्कस कंदासीं, ॿिया असां लेफ्ट कंदासीं।
त शाह जी ॿोली आफ्ताब अबड़ो साहब लिखियो आहे 1990 में। ॿियो असांजो किताब जो नालो आहे सिंधी रस्मुल ख़त जी मुख़्तसिर तारीख़, मुख़्तियार अहमद मल्ला साहब 2012 में। ॿियो आहे ख़ुदा वादी रस्मुल ख़त सिंध जी तारीख़ बि इहा मुख़्तियार अहमद मल्ला साहब 2018 में लिखी आहे। ॿियो असांजो आहे सिंधी अदब सकाफ़त ते इस्लामी असरात, डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी साहब 1999 में इहो किताबु लिखियो आहे। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त सिंधीअ ॿोलीअ जी इर्तिका, जेको आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जेको आहे 2006 में जेको आहे किताबु लिखियो आहे। ॿियो असांजे सिंधीअ ॿोली जी ज़ियारत जेको आहे डॉक्टर परसी गदवाणी 1999 में हीअ किताबु लिखियो आहे। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त सिंधीअ ॿोलीअ मुख़्तलिफ़ लसानी पहलू, सिंधीअ ॿोलीअ मुख़्तलिफ़ लसानी पहलू जेको आहे डॉक्टर फ़हमीदा हुसैन जेको आहे इहो किताबु लिखियो आहे। त हीअ हुया असांजा मेन जेके ॿोली बाबति जेके मशहूरु किताब हुया, त उहे असां डिस्कस कयासीं ऐं उनजो सुवाल बि असां पढ़ियोसीं त उहो कहिड़े साल में लिखियो हुयो। त वधीक असां नेक्स्ट लेक्चर में सिंधी बाबति आम क्वेश्चन जेके हूंदा उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।